अस्सलाम वालेकुम। ताम सिरायो एस टीवी न्यूज़ ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नाज़रीन, दड़े में आल पार्टीज़ एक्शन कमेटी तरफां करप्शन मिटायो, डीसी सजावल भॼायो जे उनवान सां एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो। रैली में आल पार्टीज़ एक्शन कमेटी के अगवान समेत शहरिन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते पीपी शहीद भुट्टो अगवान यूनुस भान, निज़ाम लाखानी, कौमी अवामी तहरीक के अशरफ पलीचो, एसटीपी अगवान वाहिद खासकली, मजलिस वहदत मुस्लिमीन के अगवान मुजफ्फर लगारी, JUI के अगवान साबू शाह, जस्कम अगवान कामिरेट अजीज सुमरो, अनवर मिला समेत बियन अगवान धरणे के खिताब कंदे चयो त पूरे ज़िले सजावल के मुख्तलिफ मौक़नि में करप्शन की बाज़ार गरम लगी पई है। दड़े शहर के अस्पताल में सब खां वॾी हैरत जी ॻाल्हि इहा आहे त डॉक्टरनि जी कमी आहे। दवाऊं अनलभ थी वियूं आहिनि। ग़रीब माण्हू हिन महांगाई वारे दौर में वॾी तकलीफ़ के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहर के स्कूलनि जी बिल्डिंग की हालत ॾिसण खां ॿाहिरि आहे। नंढड़ा मासूम ॿार रोज़ानो मौत के दावत ॾेई तइलीम हासिल कनि था। बरसात पवण खां पोइ तलान जा मंज़र ॾिसण अचनि था। नाअहल डीसी सजावल पूरे ज़िले खे तबाह करे छॾियो आहे। असां आला इक़दारियुनि खां मुतालबो कयूं था त नाअहल करप्ट डीसी खे फौरी हटाए ज़िले सजावल जी आवाम खे वधीक तबाह थियण खां बचायो वञे।